मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। तमाम असांजा नादान मुसलमान, तमाम असांजा ना समझ मुसलमान पंहिंजी दोस्ती खे घरनि जे अंदरि जेको आणनि था, दोस्तनि खे तमाम मुसलमान असांजा दोस्तनि खे घरनि में आणनि था। हे वॾी हलाकत आहे। कोई चवनि सही दोस्त आहे त मुंहिंजो अहिड़ो दोस्त सवा भाइरनि जहिड़ो न आहे, तुंहिंजो भाई इहो, हे शैतान तो तुंहिंजी खोपड़ी में पटी पढ़ाए। केॾो बि बहितरीन दोस्त हुजे, केॾो बि बहितरीन मौलवी हुजे, केॾो बि बहितरीन मुर्शिद हुजे, कंहिं क़िस्म जी इजाज़त न आहे घर में अचे। मुर्शिद, दोस्त, मौलवी ॿार बहितर आहे। उन मुर्शिद जो मुरीद मां आहियां न, मुंहिंजी घरवारी थोरी आहे। दोस्त आहे, दोस्त जो दोस्त मां आहियां न, मुंहिंजी घरवारी थोरी आहे। मौलवी क़ाबिल एतिराम आहे त उहो क़ाबिल एतिराम मुंहिंजे लाइ या घरवारी लाइ थोरी आहे। हे असां में ज़्यादा जहालत हले थी, बिल्कुलु ग़लति अमल आहे इहो। जेको बि मुसलमान इहो अमल करे थो, इहो मुसलमान नुक़सानु ॾिसंदो। इहा ॻाल्हि क़ुरान हकीम जी ॻाल्हि आहे।